जय मसीह की मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिन एपिसोड में परमेश्वर जे हिकु महान सेवक जे जीवन खे, जंहिं पंहिंजे जीवन में बिना रेडियो, बिना टीवी ऐं बिना इंटरनेट जे करोड़ माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जे सुसमाचार जो प्रचार कई। मां ॻाल्हि थो कयां ड्वाइट लाइमन मूडीअ जी, जंहिंखे डीएल मूडी बि चयो वेंदो आहे। डीएल मूडी जो जनम 5 फरवरी साल 1937 जे ॾींहं ते अमेरिका जे हिकिड़े क्षेत्र नॉर्थ फील्ड में थियो। उनजे पिता जो नालो एडविन ऐं उनजी माता जो नालो बेत्सी हुयो। इहे ॾाढा ग़रीब हूंदा हुआ। इन्हनि खे डीएल मूडी जे ॼमण खां पहिरियों 5 पुट हिकु धीअ बि हुई। जॾहिं डीएल मूडी 4 साल जो थियो त उनजे पिता जी मृत्यु थी वई ऐं उनजे पिता जे मृत्यु थियण जे महीने खां पोइ डीएल मूडीअ जा जुड़वा भाउ भेण बि पैदा थिया ऐं हाणे इन 9 ॿारनि खे पालण जी सॼी ज़िम्मेदारी अकेली बेत्सी मूडी जे मथां अची वई। इन करे उहा ॾाढो निराश थी वई। इन ते उन्हनि जा पड़ोसी ऐं रिश्तेदार अची करे उनखे चवण लॻा कि बेत्सी, तो अकेलीअ लाइ इन 9 ॿारनि खे पालणु नामुमकिन अथई, तूं पंहिंजे ॿारनि खे इन करे अनाथ आश्रम में मोकिले छॾ। इन ते बेत्सी उन्हनि खे चयो, जेसिताईं मुंहिंजा इहे 2 हथ सही सलामत आहिनि तेसिताईं मां हिन ॻाल्हि जी नौबत न अचणु ॾींदमि। पोइ उहा पंहिंजे ॿारनि खे पालण जे लाइ ॾींहुं राति महिनत करणु लॻी, अलॻि अलॻि कमु करणु लॻी, जीअं त गांइ मां खीर कढणु, ऊनी कपिड़ा भुनणु, नंढड़े ॿारनि जा कपिड़ा सिबणु ऐं उनखे विकिणणु। जीवन जे इन संघर्षनि, तकलीफ़ुनि ऐं दुखनि उनखे परमेश्वर जे अञा करीब वठी आया। उन उहे वाइदा यादि कई जेके परमेश्वर पंहिंजे वचन बाइबल में विधवाउनि खे खणी करे कया अथई। जाम कठिनाइयूं हुजण खां पोइ बि उहा पंहिंजे परिवार में आत्मिक वातावरण ठाहे रखंदी हुई। उहा पंहिंजे ॿारनि खे बाइबल मां पढ़ी करे प्रभु जे बारे में सेखारींदी हुई ऐं ॿुधाईंदी हुई। उहा पंहिंजे ॿारनि खे उतां जी यूनिटेरियन नाले जी हिकिड़ी कलीसिया में आराधना सभा जो भाग ठहण जे लाइ ऐं संडे स्कूल जो भाग ठहण जे लाइ मोकिलींदी हुई। डीएल मूडीअ खे आराधना सभा में वञण में कोई बि रुचि न हूंदी हुई, पर तंहिं हूंदे बि उहो पंहिंजी माता जो आदर मान रखण जे लाइ उते वेंदो हुयो। डीएल मूडी जे परिवार जी आर्थिक परिस्थिति ॾाढी ख़राबु हुई। इन जे करे उनजी माता पंहिंजे कुझु ॿारनि खे उन्हनि जे नंढपण में ई कमाइण जे लाइ मोकिले छॾी। इन में डीएल मूडी बि हुयो। इन जे करे डीएल मूडी ॾाढी घटि पढ़ाई करे सघियो ऐं ख़ाली 5 दर्जनि ताईं पढ़ी सघियो। पोइ उहो धीरे धीरे वॾो थींदो वियो। पोइ जॾहिं उहो 17 साल जो थियो त उहो पंहिंजे हिकिड़े चाचा जी जूते चंपलुनि जी दुकान में नौकरी करण जे लाइ बूस्टन शहर वियो। उनजे चाचा जी इच्छा इहा हुई कि उहो उतां जी हिकिड़ी माउंट वर्नन नाले जी कलीसिया जो भाग ठहे, उते वञी परमेश्वर जे बारे में संदेश ॿुधे। पोइ हिकु दफ़े साल 1955 में अप्रैल जे महीने में जॾहिं उन कलीसिया में संडे स्कूल जो शिक्षक एडविन किम्बॉल परमेश्वर जे प्रेम जे मथां संदेश जो प्रचार करे रहियो हो, उहो संदेश ॿुधी डीएल मूडीअ जे दिलि खे स्पर्श थियो। पवित्र आत्मा उन जे जीवन में कमु कयईं ऐं डीएल मूडीअ पंहिंजे पापनि मां पश्चाताप करे यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं। पोइ उहो माण्हुनि खे पंहिंजी गवाही ॿुधाइण लॻो ऐं यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइण लॻो। उहो झूपड़ियुनि में वञी करे जेके नशा कंदा हुआ, शराब पीअंदा हुआ, उन्हनि खे, अनाथनि खे, ग़रीबनि खे, सभिनी खे प्रभुअ जे बारे में ॿुधाइण लॻो ऐं जाम ॼणा उन जे द्वारा प्रभु वटि आया। डीएल मूडीअ साल 1962 में एमा रेवल सां शादी कई। इन्हनि खे 2 ॿार बि थिया। डीएल मूडी चङो वक़्तु परमेश्वर सां गॾु गुज़ारींदो हुयो ऐं जाम प्रार्थनाऊं कंदो हुयो ऐं जाम वचन जो अध्ययन कंदो हुयो। उन ईअं चयईं कि बाइबल, परमेश्वर जो वचन असांखे इन लाइ न ॾिनो वियो आहे कि असां उनखे पढ़ी करे असांजो सिर्फ़ु ज्ञान वधे, पर इन लाइ ॾिनो वियो आहे कि उनखे पढ़ी करे असांजे जीवन में बदिलाव अचे। हिकु समय जे अचण खां पोइ डीएल मूडीअ पंहिंजी नौकरी छॾे करे, पंहिंजो धंधो छॾे करे, उन पूरी तरीक़े सां पंहिंजो जीवन परमेश्वर जी सेवा करण में समर्पित करे छॾी। पोइ डीएल मूडी शिकागो में सेवा करणु लॻो। पोइ हिकु दफ़े साल 1971 में शिकागो जी हिकिड़ी आराधना सभा में डीएल मूडीअ जॾहिं प्रचार करे पूरो कई त उन माण्हुनि खां पुछई कि छा तव्हां यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार करणु चाहियो था कि न? मूंखे पंहिंजे हिन फ़ैसिले जे बारे में ॿिए हफ़्ते ॿुधाए छॾिजो। पर उन राति जो ई शिकागो शहर में ॾाढी ख़तरनाक दुर्घटना थी वई। शहर में ॾाढी भयानक बाहि लॻी वई, जंहिंमें ॾाढा ई माण्हू मरी विया। डीएल मूडीअ जी सभा में जेके माण्हू आया हुआ उन्हनि मां चङनि ई माण्हुनि जा घर सड़ी विया ऐं ॾाढा ई माण्हू मरी विया। इहो सभु ॾिसी करे डीएल मूडी सोचणु लॻो कि मां जेको माण्हुनि खां उन्हनि जे फ़ैसिले जे बारे में पुछियो कि छा तव्हां यीशु मसीह खे स्वीकार करणु चाहियो था कि न, मूंखे ॿिए हफ़्ते ॿुधाए छॾिजो। काश इन जे बदिला मां माण्हुनि खे ईअं चवां कि मूंखे पंहिंजे फ़ैसिले जे बारे में अॼु ई ॿुधाए छॾियो। पोइ उहो ईअं प्रचार करणु लॻो जेको बाइबल जे ॿियो कोरिन्थियस जी किताब जे अध्याय 6 जे वचन 2 में लिखियलु आहे कि अॼु ई उहो प्रसन्नता जो वक़्तु आहे, अॼु ई उहो उद्धार पाइण जो ॾींहुं आहे। परमेश्वर डीएल मूडीअ खे संसार भर में पंहिंजो गवाह पियो ठाहिणु चाहे ऐं दुनिया जे अलॻि अलॻि जॻहियुनि में उनखे इस्तेमालु पियो करणु चाहे।
पर डीएल मूडी शिकागो खे छॾे करे परे किथे बि न पियो वञणु चाहे, पर परमेश्वर हुनजे जीवन में अहिड़ो कमु कयईं, आख़िरकार हुन परमेश्वर जी इच्छा जे प्रति पूरी तरीक़े सां पंहिंजो जीवन समर्पित करे छॾी। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि कीअं आख़िर परमेश्वर डीएल मूडीअ खे अलॻि अलॻि दुनिया भर में अलॻि अलॻि जॻहियुनि ते इस्तेमालु कई। साल 1973-74 में परमेश्वर डीएल मूडीअ खे स्कॉटलैंड देश में वठी वियो। स्कॉटलैंड देश जे अलॻि अलॻि शहरनि में जाम आराधना सभाउनि जो आयोजन कयो वियो, जंहिंमें डीएल मूडीअ यीशु मसीह जो सुसमाचार प्रचार कई। उनजो परिणाम ईअं थियो कि ॾाढनि ई माण्हुनि पंहिंजो जीवन यीशु मसीह खे ॾेई छॾियो। स्कॉटलैंड देश जे अलॻि अलॻि शहरनि में बेदारी अचणु लॻी। माण्हू पंहिंजो गंदो जीवन छॾे करे यीशु मसीह वटि अचणु लॻा। माण्हुनि जे जीवन में बदिलाव अचणु लॻो। स्कॉटलैंड देश जे हिकु शहर में त एतिरी अद्भुत बेदारी आई कि उन शहर जे हर परिवार मां कोई न कोई माण्हू अहिड़ो हो ई जंहिं यीशु मसीह खे पंहिंजो जीवन ॾेई छॾियो। इहो सभु ॾिसी करे डीएल मूडीअ चयईं, मां त ख़ाली वण हिलायो आहे, ॾाढा पकल फल किरी पिया आहिनि। इहा बेदारी जे पोयां कलीसिया जेके हेॾनि सालनि खां प्रार्थना बि करे उन जी महिनत आहे हिन बेदारी जे पोयां। पोइ परमेश्वर डीएल मूडीअ खे आयरलैंड देश वठी वियो, जंहिंमें हुन डबलिन शहर में प्रचार कई ऐं आयरलैंड में बि स्कॉटलैंड देश वांगुरु बेदारी अचणु लॻी। उते अहिड़ो कमु थियो कि जेके सेवक पहिरों हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा बि न हुआ, उन्हनि जे विच में बि एकता अचणु लॻी। डीएल मूडीअ ईअं चयईं कि मां संसार जे माण्हुनि खे समुंड में हिकिड़े टुटल जहाज में वेठल ॾिसी रहियो आहियां, जेके ॿुॾण ते आहिनि, ऐं परमेश्वर मूंखे जीवन रक्षक ॿेड़ी ॾिनी अथई ऐं चयो अथई, मूडी वञ, जेतिरनि खे बचाए सघी थो वञी बचाए। डीएल मूडी ॾाढो परमेश्वर जो नम्र सेवक हूंदो हुयो। उहो हर ॻाल्हि में परमेश्वर जे मथां निर्भर रहंदो हुयो ऐं हर ॻाल्हि परमेश्वर खां पुछी करे उहो कंदो हुयो। पोइ परमेश्वर डीएल मूडीअ खे साल 1975 में इंग्लैंड देश में वठी आयो। इंग्लैंड देश में बि हुन जाम शहरनि में प्रचार कई, जीअं मैनचेस्टर में, लंडन में। डीएल मूडीअ जे प्रचार जा मुख्य विषय स्वर्ग नरक, पश्चाताप, न्याय, परमेश्वर जो प्रेम ऐं उद्धार हूंदा हुआ। हाणे इंग्लैंड में बि परमेश्वर जो अद्भुत कमु थियणु लॻो। ॾाढा ई माण्हू पाप जे रस्ते तां मुड़ी करे प्रभु वटि अचणु लॻा। इहो ई उहो समय हो जॾहिं इंग्लैंड देश जो ॾाढो वॾो शाहूकार माण्हू एडवर्ड स्टड, जेको पाप वारी किनी ज़िंदगी जीअंदो हो, डीएल मूडी जी प्रचार सभाउनि में वियो। उते हुन परमेश्वर जा संदेश ॿुधईं। पवित्र आत्मा एडवर्ड स्टड जे जीवन में अहिड़ो कमु कयईं कि हुन पंहिंजी पाप वारी किनी ज़िंदगी छॾे करे यीशु मसीह जे पोयां हलण जो निर्णय कयईं। उहो ॾाढनि ई माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइणु लॻो। हुन पंहिंजे टिनी पुटनि खे बि प्रभुअ जे बारे में ॿुधाईं, जेके क्रिकेटर हुआ। अॻिते हली करे इन्हनि मां ई हिकिड़ो पुटु सीटी स्टड परमेश्वर जो ॾाढो वॾो मिशनरी सेवक ठहियो। इंग्लैंड जे कैम्ब्रिज शहर में हिकिड़ी सभा जो आयोजन कयो वियो, जंहिंमें डीएल मूडीअ खे प्रचार करणो हो। इन सभा में कॉलेज जा जाम विद्यार्थी आया हुआ, जेके ॾाढा शरारती हुआ ऐं इन सभा में घोर करे रहिया हुआ। डीएल मूडी जो साथी हीरा संकी, जेको इन सभा में परमेश्वर जा गीत ॻाए रहियो हो, इहे विद्यार्थी हुनजो मज़ाक उॾाइणु लॻा। इहो सभु ॾिसण खां पोइ बि डीएल मूडी निराश न थियो, पर उन परमेश्वर जो संदेश शुरूआत खां वठी अंत ताईं सुठे तरीक़े सां प्रचार कई। इन सभा में जेके विद्यार्थी घोर करे रहिया हुआ, थोरो इन सभा जे विच में ई थोरी देरि खां पोइ उहे शांति थी विया ऐं उन्हनि बि परमेश्वर जो संदेश ॿुधो। इन्हनि विद्यार्थियुनि मां चङनि ई ॼणनि यीशु मसीह खे स्वीकार कयो। पवित्र आत्मा इन्हनि जे जीवन में अहिड़ो कमु कयईं कि इन विद्यार्थियुनि मां चङा ई ॼणा अॻिते हली करे परमेश्वर जे अलॻि अलॻि देशनि में मिशनरी सेवक ठहिया। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, लंडन शहर में कंहिं डीएल मूडीअ खे नास्तिकवाद जे अगुवे सां मिलायो। नास्तिकवाद जेके ईअं मञींदा आहिनि कि कोई परमेश्वर आहे ई न। इन पहिरें ई दफ़े में, पहिरीं मुलाक़ात में इहो अगुवो डीएल मूडीअ सां ॾाढो गुस्से सां मिलियो। इन अगुवे डीएल मूडीअ खे कंहिंजे द्वारा इहा चिठी मोकिलाई कि तव्हां में हिमत आहे त असांखे अची करे परमेश्वर जो संदेश प्रचार कयो। इन जो परिणाम ईअं थियो कि हिकु दफ़े हिकिड़ी सभा जो आयोजन कयो वियो, जंहिंमें डीएल मूडीअ नास्तिकनि जे विच में परमेश्वर जो संदेश प्रचार कई। उन संदेश में ईअं ॿुधायईं कि परमेश्वर जे बिना हिकु माण्हूअ जो जीवन कीअं आशाहीन ऐं ख़ाली आहे ऐं मरण खां पोइ उहो माण्हू परमेश्वर सां गॾु न मिली सघंदो आहे ऐं ना ई रही सघंदो आहे जेको परमेश्वर खे मञे ई नथो, जेको परमेश्वर सां गॾु रिश्ते में कोन्हे। इहो संदेश ॿुधी ॾाढनि ई माण्हुनि जा दिलि छिदिजी विया। इहे सभा जे पूरे थियण खां पोइ डीएल मूडीअ ईअं पुछियईं
कि तव्हां मां हाणे मूंखे ॿुधायो केरु यीशू मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार थो करणु चाहे। उन सभा में हिकु माण्हू उथियो जंहिं चयो मां यीशू मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार थो करणु चाहियां। छा अद्भुत कमु कई मुंहिंजा प्रियो परमेश्वर हिन व्यक्तिअ जे जीवन में, जेको पहिरियों हिकु नास्तिक हुयो हाणे पंहिंजे ठाहिण वारे परमेश्वर वटि अची वियो। डी.एल. मूडी परमेश्वर जी सेवा करण में ॾाढो व्यस्त रहंदो हुयो। उहो चङा कलाक माण्हुनि सां गॾु गुज़ारींदो हो, जंहिंमें उहो माण्हुनि जे सवालनि जा जवाब ॾींदो हुयो ऐं जाम आराधना सभाउनि में वञी करे प्रचार कंदो हुयो। एॾो व्यस्त हुजण जे करे उनखे हाणे आराम करण जो समय ॾाढो घटि मिलंदो हुयो। इन जे करे ऐं हाणे उमिरि थियण जे करे बि उनजी सिहत बिगड़ण लॻी ऐं उनजो दिलि कमज़ोर थी वियो। पर तंहिं हूंदे बि उन परमेश्वर जी सेवा करणु जारी रखियईं ऐं परमेश्वर जी सामर्थ खां अॻियां वधंदो वियो। डी.एल. मूडीअ ईअं चयईं कि संसार खे अञा इहो ॾिसणु बाक़ी आहे कि परमेश्वर उन माण्हूअ जे द्वारा छा अद्भुत कम करे सघंदो आहे जेको पंहिंजो जीवन परमेश्वर जे प्रति ॾाढो हिकु शुद्ध तरीक़े सां थो जीए। डी.एल. मूडी जे मथां ॾाढा ई ग़लति आरोप बि लॻंदा हुआ, पर उहो हर ॻाल्हि में निर्दोष साबित थियो। उनजो जाम जॻहियुनि ते विरोध बि थींदो हुयो, पर उहो हर ॻाल्हि लाइ परमेश्वर खां प्रार्थना कंदो हुयो। उन हिकिड़ी शिकागो में हिकिड़ी महान योजना ठातईं, जंहिंमें उन शिकागो सुसमाचार सम्मेलन जो आयोजन कयईं, जंहिंखे वैश्विक शिकागो सुसमाचार सम्मेलन चयो वियो, जंहिंमें लॻभॻि 20 लख माण्हू आया, जंहिंमें उन इंग्लैंड मां 40 अलॻि अलॻि प्रचारकनि खे प्रचार करण जे लाइ घुराई। शिकागो जा प्रचारक अलॻि हुआ। उते परमेश्वर उन सम्मेलन में जाम माण्हुनि जे जीवन खे स्पर्श कयईं, जाम माण्हुनि छुटकारो पातो ऐं यीशू मसीह खे उन्हनि स्वीकार कयो। पोइ साल 1894 में डी.एल. मूडी एस्करंटन में, वाशिंगटन में, बर्मिंघम में ऐं टोरंटो में प्रचार कई। साल 1995 में उन न्यू मैक्सिको में, न्यूयॉर्क सिटीअ में, कोलोराडो में, फिलेडेल्फिया में, एरिज़ोना में ऐं अलॻि अलॻि जॻहियुनि ते यीशू मसीह जो प्रचार कई। डी.एल. मूडीअ ग़रीब ॿारनि खे शिक्षा ॾियण जे लाइ माउंट हरमोन नाले जे स्कूल जी बि स्थापना कई ऐं उन शिकागो बाइबल इंस्टीट्यूट जी बि स्थापना कई, जंहिंखे अॼु मूडी बाइबल इंस्टीट्यूट चयो वेंदो आहे। उन जाम किताब बि लिखी, उन अहिड़ा जाम कम कई जंहिंजे द्वारा समाज में सुंदरता आई। पोइ साल 1999 में उन सेंटा बारबरा में, कैलिफोर्निया में, फिनिक्स में, न्यूयॉर्क सिटीअ में प्रचार कई। पोइ साल 1999 में न्यूयॉर्क जे हिकिड़ी आराधना सभा में अगस्त जे महीने में उन ईअं चई कि हिकिड़ी तव्हां ॿुधंदव कि डी.एल. मूडी मरी वियो, पर तव्हां हिन ॻाल्हि जो विश्वास न कजो। साल 1937 में मां शारीरिक रूप सां पैदा थियुमि। साल 1955 में मां आत्मिक रूप सां पैदा थियुमि, यानी मुंहिंजो नओं जनमु थियो। शरीर जो पैदा थियल मरी वेंदो आहे, पर आत्मा जो पैदा थियल हमेशह जे लाइ ताईं जिंदो रहंदो आहे। डी.एल. मूडी परमेश्वर जी सेवा पंहिंजे जीवन भर एतिरो अद्भुत रीतिअ सां करे सघियो ऐं करे रहियो। उनजे पोयां उनजी ज़ाल एमा जो बि ॾाढो वॾो सहकार हुयो। चङा दफ़ा त उहा पंहिंजे ॿारनि खे अकेलो ई संभालींदी हुई ऐं इन ॻाल्हि जो ॾाढो प्रयास कंदी हुई कि डी.एल. मूडीअ जो समय ऐं दिलि परमेश्वर जी सेवा करण में लॻो पियो हुजे। डी.एल. मूडीअ पंहिंजे जीवन जो आख़िरी प्रचार मिसौरी देश जे कैंसस शहर जे हिकिड़े सुसमाचार सम्मेलन में कयईं। पोइ 21 दिसंबर साल 1999 जे ॾींहं ते डी.एल. मूडीअ ईअं लिखियईं, परमेश्वर जे द्वारा ठाहियल तारनि खे ॾिसणु सुठी ॻाल्हि आहे, पर परमेश्वर जे चेहरे खे ॾिसणु सभिनीनि खां वधीक उत्तम आहे। पोइ 22 दिसंबर साल 1999 जे ॾींहं ते उन ईअं चयईं कि मूंखां हाणे पृथ्वी परे थी रही आहे, स्वर्ग मुंहिंजे लाइ खुली रहियो आहे। मां हाणे ॾाढो विवश थी वियो आहियां, मूंखे सभु कुझु सुंदर लॻी रहियो आहे। अगरि मृत्यु इहा ई आहे त इहा मधुर आहे। परमेश्वर मूंखे सॾु करे रहियो आहे ऐं हाणे मूंखे वञिणो ई पवंदो। इहो उनजे पुटु विलियम बि ॿुधो, जेको उनजे पासे में वेठो हुयो। थोरी देरि खां पोइ रूम में डी.एल. मूडी जी ज़ाल एमा बि आई। उन एमा खे ईअं चयईं कि मां हमेशह तोसां प्यार कयो आहे ऐं हमेशह मां तुंहिंजे लाइ परमेश्वर खे धन्यवाद ॾिनो आहे। पोइ थोरी देरि खां पोइ डी.एल. मूडी मुस्कुराईंदे पंहिंजी अखियूं बंदि कयईं ऐं हमेशह जे लाइ इहा धरती छॾे करे परमेश्वर सां गॾु अनंत जीवन गुज़ारण जे लाइ स्वर्ग हली वियो। मुंहिंजा प्रियो, डी.एल. मूडी जो जीवन असां सभिनीनि विश्वासनि जे लाइ ॾाढो वॾो मिसाल आहे। उनजे जीवन मां प्रेरित थी करे जाम विश्वासिन पंहिंजो जीवन परमेश्वर जी सेवा करण जे लाइ समर्पित करे छॾियो। छा थो सिखणु मिले असांखे डी.एल. मूडी जे जीवन मां कि कीअं परमेश्वर उनखे दुनिया भर में पंहिंजो गवाह ठातईं ऐं उनखे इस्तेमालु कयईं। परमेश्वर असांखे बि, असांजे लाइ बि परमेश्वर जी योजना ईअं ई आहे। उहो असांखे बि ॾाढनि माण्हुनि जे लाइ आशीष
ठाहिण थो चाहे, पर कीअं थींदो? जीअं डीएल मूडीअ पंहिंजी इच्छा परमेश्वर जे प्रति समर्पित की, हुन हमेशह उहो परमेश्वर जी अगुवाई ऐं उन जे उपस्थितीअ में हलंदो रहियो। उन अंत ताईं परमेश्वर जे प्रति हिकु विश्वास योग्य जीवन गुज़ारी। जॾहिं असां बि पंहिंजे जीवन परमेश्वर जे प्रति ईअं गुज़ारींदासीं त असां बि अचण वारी पीढ़ीअ लाइ, जाम माण्हुनि जे लाइ आशीष जो कारण ठही सघंदासीं। इहो सभु असांखे सिखण थो मिले डीएल मूडी जे जीवन मां, कि असांखे बि उन वांगुरु ई परमेश्वर जे प्रति समर्पण करणु घुरिजे। परमेश्वर डीएल मूडी जे जीवन जे द्वारा तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे। जय मसीह।